सिंधवासियों अस्सलाम वालेकुम जीएसएम। सिंधु नदी जेका हज़ारे सालन खां वठी वहंदी पई अचे, असांजे वॾनि असांखे वहंदी ॾिनी, उन ते धाड़ो लॻे पियो, उन जो सौदो थियो आहे जेको आसिफ ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदार ऐं इतिसाब खां बचण जे एवज़ सिंधु दरिया जो सौदो कयो आहे ऐं सिंधु दरिया जो अध खां वधीक पाणी सौदो करे ऐं चोलिस्तान ऐं ग्रेटर थल कैनाल ठहे पियो, जंहिंसां इब्तिदाई तौर ते 36 लख एकड़ बावल नगर ऐं उन आसपास आबाद कया वेंदा, जंहिंमें सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी उन जी ज़मीन जी मालिक आहे। हाणे इहा कंपनी सरकार इहो सिंध सां ज़ुल्म करे रही आहे। इन जे ख़िलाफ़ को बि सिंध जो बाअसर MPA MNA ऐं सेनेटर माठ करे वेठा आहिनि, सिर्फ़ु इक़्तिदार जे बुख में को बि क़दम खणण लाइ तयारु न आहिनि। अचो त गॾिजी पंहिंजी सिंधु नदीअ जे ख़िलाफ़ थियल इन फ़ैसिले खे रोकियूं ऐं हुनजो हिकिड़ो ई वाहिद हल आहे, सिंध जो अवाम निकिरी अचे पंहिंजे राय जो इज़हार। असां इतिहाद जे प्लेटफॉर्म तां, सिंधु दरिया बचायो कमेटी जे प्लेटफॉर्म तां 18 ऐं 19 तारीख़ ते राब्ता मुहिम कराची खां वठी ठटे ताईं ऐं पोइ ठटे खां वठी बदीन ताईं अवामी राब्ता मुहिम करियूं पिया। उन में जलसा कया वेंदा ऐं वॾी रैली निकिरंदी। तव्हां बि सभु उहे माण्हू जेके क़ौमी गैरत रखनि था ऐं ज़मीर जो आवाज़ इहो सम्झनि था त सिंधु दरिया बचणु घुरिजे, अचो असांजो साथ ॾियो, अची इन में शरीक थियो, जीअं ताक़तवर नमूने सां सिंध जे दरिया खे बचायूं, पाकिस्तान जे हुकुमराननि खे ऐं सॼी दुनिया खे ॿुधायूं त असांजी हज़ारे साल खां वहंदड़ सदीअ जो असांजा देसी दलाल ऐं मुल्क जा हुकुमरान ज़ोरीअ फुरीन पिया। उन करे अचो त सिंध बचायूं, अचो असां सां गॾु साथ ॾियो।